बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो असांजो टॉपिक आहे अणपूर। अणपूर यानी कि फ्रैक्शन। उनमें कुझु टॉपिक्स आहिनि, कुझु पॉइंट्स आहिनि जेके असां सिखंदासीं। उनमें सभ खां पहिरियों पॉइंट आहे इंट्रोडक्शन यानी कि तारीफ़। अणपूर जो तारीफ़ कंदासीं। उन खां पोइ अणपूर जा टाइप्स आहिनि। उन खां पोइ कन्वर्जन आहे उन जी टाइप्स जी, कॉमन फ्रैक्शन खे डेसिमल फ्रैक्शन में यानी कि ॾहाई अणपूर खे आम अणपूर में तब्दील कंदासीं, जेको उन जा टाइप्स आहिनि। उन खां बाद में कॉमन फ्रैक्शन हुजे या डेसिमल फ्रैक्शन हुजे, उन में एडिशन बि थींदी आहे, सब्ट्रैक्शन बि थींदी आहे, मल्टीप्लिकेशन थींदी आहे, डिवीजन थींदी आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल अचूं था पिया इंट्रोडक्शन ते। पहिरियों पहिरियों असांजो जेको पॉइंट आहे इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शन ते अचूं था, अणपूर जेको लफ़्ज़ आहे, अणपूर ॿिनि लफ़्ज़नि जो मुख़फ़िफ़ आहे। हिकु अण यानी कि न, ॿियो पूर यानी कि मुकम्मल। अणपूर लफ़्ज़ जी माना थी न मुकम्मल। जीअं हिकिड़ा नंबर हूंदा आहिनि असां वटि सॼा कंप्लीट जेके नंबर हूंदा आहिनि, सॼा नंबर उहे त असांखे डिजिट इंटीजर्स में अची विया। लेकिन उन खां पोइ असां वटि कुझु नंबर्स हूंदा आहिनि जेके मुकम्मल न हूंदा आहिनि, अणपूरा हूंदा आहिनि। जीअं फ़र्ज़ु कयो त असां वटि हिकिड़ी मानी आहे, उहा मानी असांखे ॿिनि हिसनि में विराइणी आहे। हाणे हिकु मानी ॿिनि हिसनि में विराइणी आहे, ॿिनि माण्हुनि में विराइणी आहे, त उहा हिकु मानी सॼी थी वई जेका कंप्लीट होल। ऐं उनजो जेको अधु कयोसीं उहो नामुकम्मल आहे, अणपूरो आहे। या हिकिड़ो असां वटि हिकिड़ो पिज़्ज़ा आहे, फ़र्ज़ु कयो उहो पिज़्ज़ा असांखे चइनि माण्हुनि में विराइणो आहे। चइनि छोकिरनि में असांखे हिकिड़ो, हीअ असां वटि हिकिड़ो फ़र्ज़ु कयो पिज़्ज़ा आहे असांखे चइनि माण्हुनि में विराइणो आहे। त असां छा कंदासीं, हिन खे पहिरियों 4 हिसा कंदासीं, हिन खे चइनि हिसनि में विराईंदासीं। पोइ असां हुनजो हिकिड़ो हिसो खणी करे हिकिड़े छोकिरे खे ॾिनोसीं। हीउ हिसो फ़र्ज़ु कयो त असां खणी हिकिड़े छोकिरे खे ॾिनोसीं, जॾहिं त असां वटि 3 हिसा हिन जा बचियल हुआ। हाणे हीउ जेको हिसो हिकिड़े छोकिरे खे जंहिं महिल हिकु खणी ॾिनोसीं, त हाणे हिन खे अणपूर यानी कि फ्रैक्शन में असां कीअं शो कयूं, यानी कि नंबर्स में असां हिन खे कीअं शो कयूं। त टोटल हिसा हिन जा घणा कया आहिनि असां? 4। जेतिरा हिसा कया आहिनि उहे असां डिनोमिनेटर में रखंदासीं, डिवीजन में रखंदासीं। असां हिन जा 4 हिसा कयासीं, उनखे असां छेद में रखियोसीं। 4 छेद आहे। हाणे हिन मां हिसा टोटल खया घणा आहिनि? हिकु हिसो कयो आहे। जेतिरा हिसा असां खया आहिनि उहे अंश में रखंदासीं। हिकु हिसो खयोसीं, अंश में हिकु रखियोसीं। हाणे हिन जेको असां वटि हीउ पिज़्ज़ा हुयो जंहिंखे असां 4 हिसनि में विरायोसीं, उन मां खयल हिसा जंहिं महिल हिकु हिसो ॾिनोसीं हिकिड़े छोकिरे खे, त उन जा हाणे जेकॾहिं खयल हिसा नंबर्स में शो कंदासीं, 1/4 यानी कि 1/4 हीउ हिसो ॾेई चुका आहियूं। ऐं उन खां पोइ असां वटि बचियल हिसा घणा आहिनि? हाणे जे अचूं, हीअ हुया खयल हिसा, बचियल हिसनि ते अचूं त बचियल हिसा असां वटि घणा पिया आहिनि? टोटल घणियूं डिवीजन्स कयूं? 4। इहे टोटल डिवीजन्स कयूंसीं असां 4। उन मां बचियल घणियूं आहिनि? 1 2 3। हीअ असां वटि बक़ाया 3 बचियल आहिनि। मीन्स हिन जो 1/3 हिसो शेडेड आहे। हीउ सर्किल जेको असां वटि हुयो, इन सर्किल जो 1/4 हिसो शेडेड आहे ऐं 3/4 हिसो जेको आहे अनशेडेड आहे। यानी कि 1/4 जेको आहे 1/4 हिसो असां ॾेई चुका आहियूं ऐं 3/4 हिसो असां वटि मौजूदु आहे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां वटि 2 हिसा ॾेई चुकासीं असां उन में, जंहिं महिल उहो असां वटि पिज़्ज़ा हुयो, हाणे ॿियो बि छोकिरो असां वटि आयो, ॿिए खे बि ॾिनोसीं। सो 2 ॾेई चुकासीं, त हाणे असां वटि घणो पिज़्ज़ा बचियो? असां वटि डेफिनेटली अधु बचियो। सो असां छा कंदासीं, हिन जा टोटल हिसा घणा हुया? 4। टोटल हिसा 4 लिखियासीं। ॾिनासीं घणा हिसा? 2। कुझु माण्हू त भुलंदा त असां वटि 2/4 बचियो आहे, तव्हां कीअं चओ था त अधु बचियो आहे? त ॾिसो, असां जेकॾहिं हिन खे सिंप्लीफाई कंदासीं, 2 जी टेबल ॿिन्ही ते पढ़ंदासीं, 2 जी टेबल पढ़ंदासीं। 2 जो खोड़ो 2 ते हिकु दफ़ो वञे थो ऐं 2 जो खोड़ो 4 ते 2 दफ़ा वञे थो। 1/2 1/2 जो मतिलबु छा हूंदो आहे? हाफ। यानी कि असां वटि हाफ पिज़्ज़ा बचियल आहे।
यानी कि हाफ पिज़्ज़ा खे बि असां ॿिनि हिस्सनि में विराए चुका आहियूं, असां ॿिनि छोकिरनि खे बाद में ॾेई सघूं था पिया। सो डेवियन में जेको नंबर अचे थो, अपान में जेको नंबर अचे थो, उन नंबर खे असां चवंदा आहियूं शेद, उनखे चवंदा आहियूं शेद। ऐं जेको मथां जेको नंबर ईंदो उन नंबर खे असां चवंदासीं अंश। इंग्लिश में अंश खे न्यूमिनेटर चयो वेंदो आहे ऐं शेद खे इंग्लिश में डिनोमिनेटर चयो वेंदो आहे। उन खां बाद में असां वटि टाइप्स ऑफ फ्रैक्शन, अणपूरे जा क़िस्म।